लाड़काणो मां ॾिसूं था दिलबत शाहिद जी ही रिपोर्ट। लाड़काणो शहर में बदीना कॉलोनी जे रहवासण मस्मात सुमेरा ख़ातून अगम क़ाइद अवाम प्रेस क्लब लाड़काणो ते अची साफ़िन सां दाहिंदे चयो त HBL माइक्रो फाइनेंस बैंक जे मुलाज़िम मंसूर मेमण, बैंक मैनेजर अब्दुल करीम खोसो, अरसलान सरियो ऐं माइक्रो फाइनेंस बैंक लाड़काणो जा मुलाज़िम खे ब्लैकमेल ऐं हिरासा करे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी दाह माम हद जी पुलिस स्टेशन ते ॾिनी। पुलिस बासरनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कई। मां पंहिंजे रस्ते सां वञा पई त बासर मूंखे मोटरसाइकिल हणी शेदगी ज़ख़्मी करे चयो त FIR तां हथु खणो न त तव्हांखे क़तल कंदासीं। वधीक सिंध जी न्याणी जो चवणु हो त मां मुतालबो थी कयां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट, सिंध हाई कोर्ट, सिंध सेशन कोर्ट लाड़काणो, निगरान हुकूमत सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो की गुज़ारिश थी कयां त बासरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। मुझे FIR मुझे कन मूंखे जेको बि आहे हिननि मां हाणे मूंखे ख़तरो आहे, मूंखे मारींदा, मूंखे हिननि मां ख़तरो आहे।